हाज़िर आहियूं। अॼु असां पंहिंजे महफ़िल प्रोग्राम में हिकु अहिड़े त नौजवान ऐं नई टही जे फ़नकार खे घुरायो आहे जंहिं पंहिंजे तइलीम सां गॾु मौसीक़ी जो शौक़ु बि रखियो। पाण थोरे ई अरसे में मौसीक़ी जी दुनिया में तमामु मक़बूल विया ऐं ख़ासि करे कैसेट जी दुनिया में हिकु पंहिंजे अंदाज़ सां आया ऐं उन अंदाज़ खे बरक़रार रखियऊं। त असांजो अॼु जो महिमान फ़नकार रहमान मुग़ल। रहमान सभु खां अॻु में भले आया जी आया असांजे महफ़िल प्रोग्राम में। तव्हां सरमन सिंधी जे नाले सां बि मशहूरु आहियो ऐं रहमान मुग़ल जे नाले सां, त असली कहाणी छा आहे? छा आहे त सभ खां पहिरीं मां पंहिंजो तारीफ़ करायां। सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी जो अव्हां कुर्बई नींड ॾिनी। मुंहिंजो नालो अब्दुर्रहमान मुग़ल आहे, ॻोठु मुंहिंजो प्रियालो, सरमद जेको मुंहिंजो लक़ब आहे तख़ल्लुस। तव्हां शाइरी बि कई आहे? शाइरी ईअं खणी चई सघो था। मौसीक़ी जी दुनिया में तव्हां पंहिंजो लक़ब रखियो? हा। त सभ खां अॻु में छा था ॿुधायो असांखे? सभ खां पहिरीं मुंहिंजो ख़्यालु आहे त साईं लतीफ़ जी वाई सां पंहिंजो शुरू कयूं। ॾिसो महिरबानी। या कैसेट जी वॾो मतिलबु त हथु हूंदो आहे। तव्हां रेडियो टीवी ते कॾहिं हिन खां अॻु? मुंहिंजी शुरूआत जेकी थी मतिलबु त टीवीअ खां थी। हिन खां अॻु बि मतिलबु मां टीवी ते पहिरियों न आयुसि। पहिरियों मुंहिंजी शुरूआत जेकी आहे, छो त शुरूअ में पंहिंजे हारून रन साहिबु हिकिड़ो प्रोग्राम मज़दन शुरू कयो, जंहिंमें मूं शुरू में मतिलबु त मूं 3 गीत ॻाया। तुंहिंजे यादि जी वरी वीर लॻी रही आहे थदड़ी लोली ऐं टियों राति आई वई। उन खां पोइ काफ़ी दोस्तनि सारायो। तव्हां जेकी मशहूरु काफ़ी आहे चंड मूंखां पुछाऊं छो थो हा दोस्तनि खे उहो ॿुधायो। हा ठीकु आहे। तव्हां दोस्तो ही जेको आउं गीत तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, इन जो शाइर आहे डॉक्टर मुश्ताक़ फल। रहमान, ई जेके सिंध जा लोक दास्तान आहिनि, असांजी गायकी, असांजी ज़बान, असांजे अंदाज़ सभु जेके सूं आहिनि, तव्हांखे कहिड़ा लोक दास्तान पसंदि आया? मूंखे तक़रीबन जेके बि पंहिंजा आहिनि न, हा उन्हनि खे लाइक कयां। उनमें वॾी कहाणी आहे, पैगाम आहे, वॾो हिकिड़ो पैगाम आहे पंहिंजे माण्हुनि लाइ। पोइ आख़िर में राणे में असांखे कुझु ॿुधायो? आख़िर में अव्हांखे आउं राणो ॿुधायां थो। राति आई वई तूं ना आहे कही, माक में मेंदरा काक रोंदी। रहमान, मां सम्झां थो ही शेख अयाज़ जी वाई आहे। जी। रहमान जे अंदाज़ सां तव्हां हींअर ॻायो पिए, पर अॼुकल्ह नई नसुल या नौजवाननि जी गायकी जो अंदाज़ आहे स्टेज ते अचणु, मार धाड़ तोड़ फोड़ करे हलियो वञनि। तव्हां बि कॾहिं ख़्वाहिश रखी त उन अंदाज़ में तव्हां बि ॻायो? असां बि पंहिंजे दोस्तनि हिकिड़ो स्टाइल ॾिनो आहे, बहरहाल उन्हनि लाइक कयो तमामु। न, पर अॼुकल्ह जेको गायकी जो अंदाज़ हिकिड़ो माइक स्टेज ते अचणु, 2-3 टिपा ॾेई हली वञनि, तव्हांजे अंदाज़ सां ॻायो पिया, तव्हांजी का ख़्वाहिश आहे उन अंदाज़ में ॻाइण? न, मां चवां थो मां इन अंदाज़ में कमु करणु चाहियां। इहो पंहिंजो अंदाज़ ऐं लोक अंदाज़ जेको सिंध जो असली अंदाज़ आहे। हा बिल्कुलु। ऐं हाणे छा था ॿुधायो असांखे? हीउ गीत जेको मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, इन जो शाइर आहे ज़ाहिद शेख। तव्हां तालीम हासिल कई, माशाल्लाह बी कई, ऐं सुठे उहिदे ते कमु पिया कयो, ऐं मौसीक़ी जी तालीम बि हासिल कई। पोइ ॿिन्हिनि में तव्हांखे फ़र्क़ु कहिड़ो लॻो? मतिलबु त महिनत त हाणे ॿिन्ही में करणी थी पए। तव्हांजो शौक़ु कहिड़े सां वधीक रहियो? शौक़ु हींअर त म्यूज़िक सां घणो आहे। ऐं ॾुखियो कहिड़ो लॻो? ॾुखियो मूंखे मतिलबु त पंहिंजो म्यूज़िक तमामु घणी ॾुखी लॻी। मुंहिंजी सिखिया ॾुखी लॻी। तव्हांजी तमामु ख़ूबसूरत शेख अयाज़ जी वाई ॻायल आहे, अहिड़े चंड अहिड़े चंड, उहा हाणे ॿुधायो। बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं था। रहमान, तव्हां उन नौजवान ऐं नई नस्ल जे फ़नकारनि मां आहियो जंहिं कंहिंजी नकल न कई, पाण हिकु अंदाज़ ॾिनो, पंहिंजी कोशिशि कई आहे, पाण हिकु अंदाज़ ऐं पंहिंजो हिकु गायकी जो अंदाज़ क़ाइमु कयो। तव्हां केतिरा पुरुमीद आहियो इन अंदाज़ खे जारी रखंदव? मां बिल्कुलु मुतमइन आहियां पंहिंजे कम खां। त पर तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो हिन में क्लास आहे, पंहिंजो नमूनो आहे हिकिड़ो गायकी जो, ऐं मां इन क्लास में रही पाण खे अॻिते वधाइणु चाहियां थो। माशाल्लाह, असां सभिनि जूं दुआऊं तव्हां सां। तव्हांजूं दुआऊं असां सां गॾु आहिनि, तव्हां हमेशह कामयाबु रहंदो। हाणे छा था ॿुधायो असांखे? हाणे उस्ताद बुखारी जो गीत तव्हांखे ॿुधाईंदुसि।